NTV न्यूज़। हैदराबाद जे कासमाबाद वाले इलाके में कोर्ट जे हुकुम ते गैर कानूनी अदावतूं ठाहिण खिलाफ़ वाधवा फसादी चौक ते शहरियन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॾिसंदा मोहम्मद अली रिन जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन वक्त वाधुआ ते बीठल आहियां जिथे सवे माण्हू एहतजाज करे बीठा आहिनि। हिननि जी कोर्ट सगोरी खां सिर्फ़ु इहा घुर आहे त कोर्ट सगोरी खे इन ते थोरो गौर करणु खपे। जिते असांजा सवे हज़ारे घर असांजा ढहंदा, असां बेघर थींदासीं। असां हिते बेआरो मददगार आहियूं। तलको कासमाबाद जंहिंखे मिनी सिंध सॾियो वेंदो आहे, पर उन मिनी सिंध सां छा हुक्मरान हशर करे रहिया आहिनि। हेॾे वॾे एहतजाज में हितां जो को बि चूंडियल नुमाइंदो कोन्हे, जॾहिं त ही सिर्फ़ु उहे माण्हू हिते मौजूदु आहिनि जिन्हनि हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे पॻूं पाराए ऐवाननि में पुॼायो आहे। अचो त इन सिलसिले में हिते कुझु माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ही मुज़ाहिरो जेको आहे छाजे लाइ कयो आहे? सभ खां पहिरीं अव्हांजो ऐं अव्हांजे चैनल जो थोराइतो आहियां जो अव्हां हिन हज़ारनि जे तादाद में गॾु थियल अवाम जो आवाज़ बणिजण ख़ातिर आया आहियो। अव्हांजी शुक्रिया। मुंहिंजा साईं, हिन एरिया में जेको आउं हिते बीठो आहियां, ही वाधू वा फसादी वा चौक आहे। हिते 25-30 सालनि खां माण्हुनि जो लीज़ूं आहिनि। साईं, कुल केतिरा घर, कुल केतिरियूं मार्केटूं या दुकानूं आहिनि जेके मुतासिर थियनि पिया? साईं, मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ घटि में घटि 5000 दुकान आहिनि ऐं लखनि जे तादाद में घर आबाद थियल आहिनि। असीं आला ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऐं वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे पुरज़ोर अपील था करियूं त तव्हां हितां जी आबादी ते नज़रसानी करियो। हिते न को मिठो पाणी वहे थो, न वरी को हिते को आम अहम को रस्तो आहे। कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे। पर जेकॾहिं इन ते नज़रसारी न थी त पोइ हितां जे माण्हुनि जो इहा ख़्वाहिश आहे त असां हिते रोड ते लेटी पवंदासीं। पंहिंजनि बचनि जे अजनि खे बचाइण ख़ातिर जेको कुझु असां थिए भली उतां खां वञी लताड़िन असांखे, भली क्रैश करे वञनि असांखे, मारनि असांखे, पर हटंदासीं कोन। असीं शहर में रहंदासीं। लासानी झगड़े में नुतरियल असां हिते जायूं वठियूं। पोइ असांखे अॼु 25 साल थी विया आहिनि, पंहिंजा बच्चा वठी वेठा आहियूं ऐं असां वटि एतिरो पैसो कोन्हे की जो असां सुभाणे असांजी जायूं ठाहींदा। असां चीफ मिनिस्टर साहब, वज़ीर आज़म साहब ऐं पंहिंजो आर्मी चीफ साहब खे ऐं कोर्ट सगोरी खे अपील था करियूं त असांजा हज़ारे घर आहिनि, ही यतीम वीचारा बस बेवस आहिनि ऐं हिननि जे घर खे आबाद कयो वञे। आबाद नथो कयो, फिटायो बि न वञे। असां ते महिरबानी कयो वञे ऐं असांजी इल्तिजा आहे। साईं, ही जेको बेसिक एहतजाज आहे इहो असांजो इन करे थियो आहे त हिते जेके कुझु माण्हू आहिनि जेके माना एरिकेशन जा आहिनि, उन्हनि अची हिते ऐलान कयो त तव्हांजा घर ठाथा वेंदा, सुभाणे परीहं टपड़ खणो 2 ॾींहंनि जे अंदरि। जीअं त असांखे न त को नोटिस आहे, न को का अहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं चयो हिन ते मेगाफोन ते ऐलान करे चवंदा भई टपड़ खणो। अड़े बाबा, असां 40 सालनि 35 सालनि खां हिते रहूं पिया। इन में असांजी जेकियूं आबादियूं आहिनि उहे कची आबादियुनि में डिक्लेयर थियल आहिनि। असांजूं जेके आहिनि इलाही जूं लीज़ूं थियल आहिनि, इलाही जी पकियूं थी वियूं आहिनि ऐं पका घर ठाहियो। माण्हू 12 बचे सॼी उमिरि हिते कमाए, ग़रीबनि अची पंहिंजा अझा जेके आहिनि उहे अॾिया आहिनि, पंहिंजे बचड़नि सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। तव्हांखे डेडलाइन छा मिली आहे? असांखे चवनि था त सूमर ते तव्हांजे ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदासीं, आचर ते या सूमर ते, ऐं तव्हां जेको आहे टपड़ खणो। छा भला असां टपड़ खणी किथां वञूं? असांखे को गस्त ॿुधायो। त अफ़सोस आहे असांजे मुल्क जो हिन वक़्तु बानी इमरान ख़ान आहे। उन खां पोइ असांजो मुराद शाह वज़ीर आहे। सम्झो छा थियणु घुरिजे साईं? इन माण्हुनि खे घर ॾियणु खपे। जेकॾहिं घर ठाता था वञनि, इन माण्हुनि खे मुआवज़ो ॾिनो वञे, इन माण्हुनि जे मथां सहकार कयो वञे। बहितर ॻाल्हि इहा आहे त जेको पंहिंजी झुपड़ी ठाहे पंहिंजी महिनत सां वेठा आहिनि, कंहिं MNA MPA कंहिं अज़ीज़ क़रीब जी मदद कान्हे। हर कंहिं तगारियूं खणी पंहिंजा घर ठाहिया आहिनि। जेकॾहिं घर खसिया था वञनि, ख़ुदा हुननि खे मुआवज़ो ॾिनो वञे। अचो त हिन ॻोठ वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। 2017 में अची किराए विया। उन्हनि जेको आहे सो हू साइड पिंजारी जो साइड तव्हां कटे विया 70 फुट, बहरहाल चयूं घणो पर 70 फुट कटे विया आहिनि। हुन खां अलावा ही वरी पासो फुलेली कैनाल, ओल्ड फुलेनी कैनाल जे पासे खां
निशान हणी विया आहिनि 55 फुट ते, पर कटे विया आहिनि हितां बि 60-65 फुट कटे विया आहिनि। न को ग़रीब ते लिहाज़ था कनि, न को छा, कुझु बि न सामान ॿार बचो जेको बि दे, अधु राति में लॉकडाउन में ऐलान कनि, कुझु बि कनि, बिल्डोज़रूं खणी अचनि, पाक आर्मी बि अचनि, पुलिस जा 10 मोबाइलूं अचनि ऐं क्लेशूं खणी ग़रीबनि ते सिधा बीहारनि। ठीकु आहे दादा अॻियां न अचो, असां डराईंदासीं। जंहिंजो सामान आहे, जो ॿार बचो आहे, कुझु बि थिए, काफ़ी माण्हुनि खे ज़ख़्मी बि थी विया आहिनि इन ॻोठ में। नाज़रीन, जामशोर रोड ते ओल्ड फुलेली सां लॻोलॻ ॻोठ अली अकबर ब्रोही आहे, जिथे असां हितां जे ॻोठाणनि सां असां ॻाल्हायोसीं। हिननि ॿुधायो त असांजे ॻोठ जेको आहे उहो नक्शे सां मंज़ूर थियल आहे, कच्ची आबादी में अचे थो, असांखे सरकारी सभु सहूलियतूं मिलियल आहिनि। उन जे बावजूदि असांजे घरनि खे ढाहियो पियो वञे। असां पुरज़ोर अपील था करियूं कोर्ट सगोरी खां त असांखां अगरि ही घर या असांखां मथे ढकण जी छित खसी वञे थी त असांखे उनजो मुतबादिल ज़रूरु ॾिनो वञे। हितां जे इलाइक़े वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हितां जो इलाइक़े वासी जेके आहिनि उहे बेहारो मददगार आहिनि, छो त हिननि जो न MPA न MNA न ई पाकिस्तान पीपल्स पार्टी सां को तालुक़ु रखंदड़ को घण घुरो हिननि वटि पहुतो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे खपे त हिन ॾुखी घड़ी में हिननि इलाइक़े वासियुनि जो भरजलो ठहनि। इलाइक़े वासियुनि जे लाइ कुझु थियणु ज़रूरु खपे। जे अगरि घर हिननि जा या कारोबार हिननि जो हितां मिसमार थिए थो त हिननि खे को नेमुल बदल मिलणु खपे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली रिन खे इजाज़त ॾींदा। ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क TV। अला भाई। MNN TV News।